पिछले थर में ही ख़बर आख़िर तारीख़ी छो आहे। थर जा तारीख़ी माग ऐं मकान ऐं थर के घुमण लाइ त पोइ जीप ते सफ़र करण बि ज़रूरी बणिजी वञे थो। हा, जिते जीप न हली सघे त पोइ उठ जो सहारो बि वठणो पवे थो। त पोइ उन तारीख़ी माग ऐं मकाननि ते तहक़ीक़ी कमु करणु ऐं उन हंधनि ते पहुचण बि सवलो कमु कीन न आहे। त पोइ अचो त अॼु अछड़ो थर घुमूं। अछड़े थर जूं पछम जहिड़ा ड्रें अवां ॿुधा ज़रूरु हूंदा ऐं अछड़ो थर ॿुधो ज़रूरु हूंदो, पर अॼु पाण यकीनन उन मागनि तरफ़ निकिरी चुका आहियूं। वतन अज़ीज़ लाइ पहिरीं क़ुर्बानी ॾींदड़, वतन या कफ़न जो नारो हणंदड़ शहीद सूर्य बादशाह अछड़े थर जे सफ़र दौरान जंहिं हंधि हिकु राति लाइ सुकून पज़ीर थिया हुआ, त पोइ हिन माग ते पहुचण लाइ असां निकितल आहियूं ऐं उन हंधि पहुचंदासीं जिते शहीद सूर्य बादशाह हिकु राति तरसिया हुया। ही भिटूं अछड़े थर जी सूंहं, सभा, दिलकशी ऐं ख़ूबसूरत नज़ारनि जो अक्स करे रहियूं आहिनि। ॾिसी सघो था, ही मंज़र को आम रेगिस्तानी भिट जो न आहे, छो त रेगिस्तानी भिटूं अक्सर बयाबान ऐं रेगिस्तानी इलाइक़नि में ज़रूरु थींदियूं आहिनि, पर ही त उन हंध जो मंज़र आहे जेको मंज़र पसण जे लाइ असां केतिरनि ॾींहंनि खां ई आता हुयासीं। उहो आहे अछड़ो थर। उहो आहे अछड़ो थर। अछड़ो थर निजपिज नारे तालुके में अचे थो ऐं असां हींअर नारे तालुके जी यूसी कोट जुबो वारे अछड़े थर जे उन बेल्ट में मौजूदु आहियूं जिते ही ड्रेन थियनि था। ड्रेन जो ख़ूबसूरतियूं, उन्हनि जा कुन ॾिसण खां पोइ दिलि ख़ुशि थिए थी, पर जॾहिं परे खां ॾिसबो आहे त ॿुधायो वेंदो आहे त ही ड्रेन आहिनि, पर ओॾड़ा आहिनि, पर इलाही पंधु परे हूंदो आहे। यकीनन असां कलाक जो सफ़र कयो आहे पंहिंजी मंज़िल खां, तॾहिं हिन ड्रेन ते पहुता आहियूं। ॿुधायो पियो वञे त तारीख़दान चवनि था त ही जेके ड्रेन आहिनि इहे हाकिड़े दरिया जो पुराणो लंघ आहिनि। वधीक हिन ते रिसर्च थियणु घुरिजे त आख़िर हिननि ड्रेन में जेका एॾी वॾी हिकमत आहे उहा कीअं आहे। हिननि ड्रेन जी वारी तमामु पछम जहिड़ी नरम थिए थी, पर अॼु ताज़ी बरसाति जो वसकारो पवण जे करे तव्हांखे महसूसु थींदो हूंदो त भिट आहे, पर भिट कोन्हे, ही ड्रेन आहिनि। असां चाहियूं था त हिननि ड्रेन जा मंज़र, जेकॾहिं भिट तां माण्हू लहंदो आहे न त उनजो हिकिड़ो मंज़र पंहिंजो हूंदो आहे। तव्हां थोरो अॻिते अचो साईं, रिकॉर्ड कंदा अचो, ऐं ड्रेन तां लहण जो वरी मंज़र पंहिंजो थिए थो। त ड्रेन में लहण वक़्तु जेका वारी टाइप आहे उहा ॾिसो था न तव्हां, पेर हुन में लहियो पिया वञनि, पर जेकॾहिं हिन में को अजनबी माण्हू आयो न, यकीनन उहो उन में फासी सघे थो। पर अला न करे अहिड़ो कंहिंसां को सीन थिए त अॼु पोइ असां तव्हांखे यूसी कोट जुबो जे अछड़े थर वारे इलाइक़े जो तव्हांखे दीदार करायोसीं। यकीनन असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ वक़्त में बि अहिड़े कंहिं मंज़रनि तरफ़ अव्हांखे वठी हलिजे। असांजी कोशिशि हूंदी त हिन ड्रेन जी तारीख़ ॻोल्हियूं त ही ड्रेन छो आहिनि। ऐं ड्रेन हिकिड़ो वारीअ जो दड़ो थिए थो, जंहिंजी हे ॾिसो था न, हिकिड़ो वारी जो क़िस्म आहे, सिर्फ़ु मींहुं वसण जे करे तव्हांखे सही नज़र न ईंदो, तमामु नरम पछम जहिड़ी वारी आहे। ऐं जीअं भिट जे करे सॼे पियो वञे, पर हीअ उहा भिट न आहे, ही ड्रेन आहे। ड्रेन जो मक़सदु गिरकणु, यानी ड्रेन वारीअ ते सफ़र कंदो रहे थो। त पोइ सुनाकिन खे छुअण लाइ, ॾिसण लाइ, नज़ारा ॾिसण लाइ त पोइ हीअं पंधु बि करिणो पवे थो जिते माण्हू थकिजो पवे ऐं बांबूला पाए नेठि उन ड्रेन जी चोटीअ ते पहुचे थो। हीअ अछड़ो थर केॾो न ख़ूबसूरत थर आहे, जंहिंजूं भिटूं, उन ते वणकारियूं, कुदरती सूंहं ऐं फितरी तौर ते जेके कुदरती मंज़र आहिनि उहे दिलि खे छुयो छॾनि था। बहरहाल असांखे त उन माग ते पहुचणो आहे जिते सूर्य बादशाह हिकु राति तरसिया। त असां हाणे ज़िले सागर जे शहर खिपरे खां निकिरी चुका आहियूं ऐं यकीनन असांखे इहो 5 कलाक सफ़र तय करे उते पहुचणो आहे। ऐं उन हंधि हलण लाइ ही ॾिसो रुॻो रेगिस्तान आहे ऐं हाणे निज थर मां गुज़री रहिया आहियूं। ऐं कुझु मिंटनि बाद जॾहिं असां उतां निकितासीं त असांजा मोबाइल नेटवर्क बि ख़तमु थी विया। त हाणे उहे सभु सफ़र तय करे
पाण पहुची चुका आहियूं धणी देनार तड़ ते, जिते शहीद सूर्य बादशाह एक रात तरसिया ऐं उन ख़बर के उतां संदसि मुइतकदनि महफ़ूज़ करे छॾियो आहे। त पोइ अचो उन ख़बर जो दीदार तव्हांखे करायूं ऐं उतां जे माण्हुनि जो कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं। ॾेह तोड़े पर ॾेह में ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि खे मूं साहिल बमरो पारां सिक भरियो सलाम। असांजी कोशिशि रही त अव्हां जी ख़िदमत में के तारीख़ी माग मकान या सिंधी सकाफ़त हुनर वग़ैरह खे अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं। त अॼु उन्हनि तारीख़ी मकाननि मां नारा तारके जी यूसी कोट जुब जो अछलो थर, जंहिंखे धणीनार जे तड़ सां सॼो वञे थो, उते असां मौजूदु आहियूं। जंहिं जॻह ते हीउ जेको ख़बर आहे अव्हां ॾिसो पिया, हिन ख़बर जे हेठां वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो ॾींदड़ इमाम इनकलाब शहीद आज़म शहीद सूर्य बादशाह सबक़तुल्लाह शाहजन रहाइश पज़ीर थिया हुआ। शहीद सूर्य बादशाह न सिर्फ़ वतन जे लाइ कुर्बानी ॾिनी, पर दीन इस्लाम जी तबलीग ख़ातिर हेॾनि थरनि ऐं बरनि में बि अची पंहिंजा देरा जमाया ऐं इस्लाम जो पैगाम आम कयो। शहीद सूर्य बादशाह जे मुरीदनि हिन ख़बर के महफ़ूज़ करे छॾियो आहे, जेको महफ़ूज़ आहे। ऐं ॿुधायो पियो वञे त पीरां पागारा गादीअ जा केतिरा ई पागारा हिन धणीनार तड़ जे मथां जेका क़ाइमु भिट आहे उते रहाइश पज़ीर थिया आहिनि ऐं पंहिंजे मुरीदनि खे फ़ैज़याब कयो अथनि। बहरहाल हिन ख़बर जी अहमियत इन जे करे अहम आहे त मुल्क पाकिस्तान जी आज़ादी में अहम किरदारु अदा कंदड़ शहीद सूर्य बादशाह जन हिते रहाइश पज़ीर थिया आहिनि ऐं हिते मुरीदनि खे फ़ैज़याब फ़रमायो अथनि। त हुर तहरीक जेका हर मुक़त पाए फ़िक्र जो माण्हू हाणे उन तहरीक खे मञे थो ऐं साईं शहीद सूर्य बादशाह खे सलाम पेश करे थो, त उन अज़ीम हस्तीअ जंहिं अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकायो ऐं हिन सिंध धरतीअ तां तड़े कढियो, उन बादशाह हिन ख़बर जे हेठां कुझु घड़ियूं सुकून पज़ीर थिया ऐं पंहिंजे मुरीदनि खे फ़ैज़याब कयो। बहरहाल वधीक उते मौजूदु जेके माण्हू आहिनि साईं सूर्य बादशाह जे उन सफ़र दौरान छा था ॿुधाइनि, अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजे वॾनि जे चवण जे मुताबिक़ त उन वक़्त जा वॾा असां सां ॻाल्हियूं कंदा हुआ त हिन ख़बर हेठि सूर्य बादशाह जो तंबू हुयो, जेको हिकु राति दावत में तरसिया ऐं सुबुह जो जमायत खे ज़ियारत कराए पंहिंजे जेको आहे सो तशरीफ़ फरमायो। अच्छा, ही अछड़े थर जो कहिड़ो सफ़र हुयो, पहिरें सफ़र में या ॿिए सफ़र में? तक़रीबन असांजो पहिरियों सफ़र आयो। हाणे सन जी भली असांखे ख़बर न आहे, अनपढ़ियल आहियूं, जंहिंखे पतो न आहे। हा, जंहिंमें हिते सफ़र थिया आहिनि 3 दावतूं हुयूं पीसे सरदार जी, जेके 7 हिते तंबू आहिनि, 7 हिकु तंबू हिते आहे, ॿिया तंबू ॿाहिरि आहिनि। अच्छा, हिते कहिड़ा कहिड़ा पीर साईं जन हिते सफ़र करे चुका आहिनि हिते उन्हनि 7 तंबुनि जे अंदरि? अहिड़ो असांखे पीसे सूर्य बादशाह, पीसे कोट धणी, पीसे माफ़े धणी, पीसाईं तजा धणी ताईं जेके 4 या 5 जेके गादियूं आयूं आहिनि। अच्छा, जिते पीर साईं जन सफ़र लाइ तशरीफ़ फरमा अचनि था उन्हनि हंधनि खे महफ़ूज़ करे छॾियो? हा साईं, बिल्कुलु महफ़ूज़ आहिनि, उहे हंध महफ़ूज़ आहिनि। अव्हां जे ख़िदमत में ही हुर जमायत सां तालुक़ रखंदड़ कुझु अहम माण्हुनि जो ॻाल्हियूं बि अव्हां जी ख़िदमत में रखियूंसीं। हुननि जे चवण जो मतिलबु हुयो त जेके असांजा रूहानी रहबर अचनि था ऐं कुझु घड़ियुनि लाइ रहाइश पज़ीर थियनि था, सुकून पज़ीर थियनि था, तशरीफ़ फरमा थियनि था, असां उन्हनि हंधनि खे महफ़ूज़ करे छॾींदा आहियूं जीअं असांजे ईंदड़ औलाद खे बि इहो दर्स हुजे त असांजी पीरां पागारा जा जेके पागार आहिनि उहे न सिर्फ़ु सियासत, इल्म ऐं अदब ते कमु कनि था, पर हू पहिरीं तरजीहात शरीयत मुहम्मदी मूजिबि इस्लाम जे पैगाम खे थरनि ऐं बरनि में पहुचाइण लाइ बि माण्हुनि वटि हली वञनि था ऐं ज़िक्र आम कनि था। त पोइ अॼोको सेगमेंट एतिरो ई, वरी ईंदड़ सेगमेंट में मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां गॾु। तेसीं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।